हेलो। हाँ आदि, अलाए हुन ॾींहुं साईं अमजद खे छा थी वियो त हुन त हिन ॻाल्हि जो बि ख़्यालु न कयो त तूं हुनजी भाॼाई ऐं मुंहिंजी भेण आई। आदि मूंखे माफ़ु कजांइ, मूंखे ॾाढो अफ़सोस आहे। बसि अदी, बसि का ॻाल्हि ई कान्हे न। तूं बि दरगुज़र कर, मूं बि इन ॻाल्हि खे विसारे छॾियो आहे। हीर ते का मयार ई कान्हे। इहो गोरी ऐं हीर खे ॾिसे थो न त आपे मां ई निकिरियो वञे, पर मूंखे सम्झ में नथो अचे तूं अलाए कॾहिं हिन ॻाल्हि खे सम्झंदी। अखियूं खोल खोल अखियूं, न त अलाह न करे इहे अखियूं खुलियल जो खुलियल ई रहिजी वेंदई। अदी मां मजबूर आहियां, मूं को वस खां घटायो आहे छा? पर छा कयां, पीर साहब त मुंहिंजी ॿुधे ई नथो। अदी अलाह खे मञ, मुंहिंजी ॻाल्हि मञ, कुझु कर। ईअं न थिए जो तूं हिन हवेली जी बानी हुजी ऐं गोरी बीबी थियो वेठी हुजे। मर्द जी का उमिरि ॾिसबी आहे छा? उनजे खरण जी का मुंद ई कान्हे न। अदी हाणे तूं का सलाह ॾे त मां छा कयां? न तूं कुझु बि न कर। तूं मूंखे त मोकल ॾे त सोराब खे चवां, कन में रुगो हिकिड़ी फूक ॾींदुसि। अदी ईअं न थिए त पीर साईं मूंसां ॻाल्हाइण ई छॾी ॾे, उबती फिल्म मुंहिंजे गिचे में न अचे। ऐं सिधो सौ सोराब खे चवंदुसि धीउ जो संग नथो ॾे त न ॾे, बाक़ी गोरी पंहिंजी धीउ जो संग ॾे। न अदी ईअं न कजां, पीर साहब अगरि हाँ करे छॾी त मुंहिंजी रासिया जो छा थींदो? ऐं रासिया जे संग ॾियण खां त पीर साहब उहे बि इनकार करे छॾियो आहे। अदी इहा वक़्ती कावड़ आहे, तूं दिलि में न कजां। तूं सुभाणे अचिजां त असीं कचेरी कंदासीं। हाणे त फ़ोन हथ में खणी हथ ई थकिजी पियो आहे। आदि ठीकु आहे, हाणे रख फ़ोन, मां बि रखां थी।